नाज़रीन, हैदराबाद में मलेरिया, डेंगी और डायरिया समेत मुख्तलिफ बीमारियों में इजाफो थी वियो आहे, जंहिं सबब अस्पतालूं मरीज़न सां सथिजी वियूं आहिनि। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ गुलाम मुस्तफ़ा सोलंगी। जी गुलाम मुस्तफ़ा, आगाह कजो, अस्पतालुनि जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, हैदराबाद के मुख्तलिफ अस्पतालों में सिविल अस्पताल, तालुका अस्पताल, कासिमाबाद और भेटाई अस्पताल, लतीफ़ाबाद समेत जेतिरियूं भी हैदराबाद जो अस्पतालूं आहिनि उते हर वक्त मरीज़न की रश रहे थी। सुबह का वठी अस्पताल की टाइमिंग ताईं केतरा ही मरीज़ जेके आहिनि उते लाइन में बीठा रहनि था। उते हिन महिल मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ बोर जी सूरत हाल ऐं बरसाति वारी सूरत हाल खां पोइ जेके आहिनि न सिर्फ़ हैदराबाद पर सिंध के ॿियनि शहरनि में भी इलाही सारी जेको सो बीमारियूं पैदा थियूं, जिनमें ख़ासि तौर ते मलेरिया, डेंगी ऐं गैस्ट्रो जेका आहे इहे मरीज़नि में वधी वियूं आहिनि। इन्हनि जा मरीज़ अक्सर अस्पताल में अचनि था पिया ऐं जंहिं अस्पताल में जो हर वक़्तु अस्पताल उहा भरियल रहे थी। ऐं मरीज़नि जो इहो चवणु आहे त असां अस्पताल में अचूं था, सुबुह खां वठी लाइन में बीहणो पए थो, 2-3 कलाकनि जी लाइन खां पोइ असांखे पर्ची मिले थी, वरी डॉक्टर वटि रश हुजे थी, उते लाइन में बीहणो पए थो। जॾहिं डॉक्टर वटि पहुचूं था त कुझु दवाऊं सरकारी असांखे मिलनि थियूं ऐं कुझु दवाऊं जेके ॿाहिरि जूं लिखी ॾियनि था ऐं ॿाहिरि जूं असां दवाऊं ख़रीद कयूं था। त मरीज़नि जो इहो चवणु आहे त हुकूमत खे इन सूरत हाल में जेतिरा माण्हुनि जे बीमारियूं वधियूं आहिनि त माण्हुनि जे इन जे सहूलियत लाइ सरकारी तौर ते इन जूं दवाऊं वधाइणु घुरिजनि अस्पतालुनि जूं, त जीअं हू सरकारी तौर ते अस्पताल मां दवाऊं वठी पंहिंजी सहूलियत हासिलु करे सघनि। जी।